अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था पटाटनि जो पुलाव। उन जे लाइ मूं वटि तक़रीबन 4 वॾा पटाटा मूं कटे क्यूब्स जी शक्ल में रखिया आहिनि ऐं ही मूं वटि 3 वॾा खाइण वारा चमचा ॾही आहे ऐं ही 2 वॾा चमचा खाइण वारा अदरक थूम आहे। ही साबित गरम मसालो तव्हां ॾिसी सघो था, दालचीनी, कारा मिर्च, नंढो वॾो फोटो ऐं लौंग ऐं ही सुकल मसालो, ही लूणु 2 टीस्पून आहे ऐं ॻाढ़ा मिर्च हिकिड़ो भरियल टीस्पून, थोड़ी हैड ऐं अधु टीस्पून जेको आहे इहो आहे ॾिठल धाणा। ही आहे मूं वटि चिकन जी यखनी। असल में जॾहिं असां चिकन बोनलेस कंदा आहियूं त जेके हॾियूं बचंदियूं आहिनि या उन्हनि ते काफ़ी सारो अञा चिकन लॻियल हूंदो आहे त उनखे मां बॉइल करे उनजी यखनी ठाहे छॾींदी आहियां। सो उन में कुझु ज़रा ही गोश्त जा बि आहिनि चिकन जा ऐं बाक़ी जेका चिकन जी यखनी आहे। ऐं हिते मूं ही चांवर भिजाए रखिया आहिनि तक़रीबन अधु कलाक खां। 3 पा चांवर हैं मूँ वटि। अच्छा, ये आज हम बना रहे हैं आलू का पुलाव। मेरे पास ये आलू हैं 4 बड़े, जिनको काट के क्यूब्स की शक्ल में रख दिया है। दही है 3 खाने के चम्मच, अदरक लहसुन का पेस्ट है 2 खाने के चम्मच, ये साबित गरम मसाला है, ये यहाँ पे मिर्चें, नमक, थोड़ा धनिया और थोड़ी सी हल्दी, और ये मेरे पास है चिकन की यखनी। तो जब भी हम बोनलेस करते हैं चिकन को तो जो हड्डियाँ बच जाती हैं उसको मैं उबाल के उसकी यखनी निकाल लेती हूँ, और ये जो हड्डियों पे गोश्त लगा हुआ था वो भी आपको नज़र आएगा, ये आप देख सकते हैं इसमें। तो ये भी मैं इस पुलाव में शामिल करने वाली हूँ। ये 3 पाव चावल हैं जो मैंने आधा घंटा पहले इनको भिगो के रखा हुआ था। उसके अलावा देगची की तरफ आते हैं। 1 कप तेल में मैंने 3 प्याज ब्राउन कर ली हैं और उसी में 3 टमाटर भी डाल दिए। ठीक है, ही 1 कप तेल में मूं 3 बसर कटे उन्हनि जो दाग कयो आहे ऐं उन में 3 टमाटर विझी छॾिया आहिनि ऐं मसालो मुंहिंजो पचे पियो तक़रीबन। बाहि मां हिन जी हाणे थोरी वधायां थी। सभिनी खां पहिरियों असां हिन में शामिलु कंदासीं अदरक थूम। ऐं हिनखे थोरो पचाईंदासीं। सिंधी असां जॾहिं पुलाव पचाईंदा आहियूं तो उनमें बसर असां वधीक विझंदा आहियूं। सिंधी पुलाव में प्याज जो होती है वो थोड़ी ज़्यादा डाली जाती है, कम प्याज से हम लोग नहीं बनाते। और इसी के साथ ये सूखा मसाला, ये सुकल मसालो जो भी है वो मां विझां थी। नमक मिर्च अपनी मर्ज़ी के मुताबिक ले सकते हैं, और नमक तो बाद में जब मैं इसमें चावल डालूंगी तो उसको मैं चख लूँगी। लूणु पंहिंजी मर्ज़ी सां विझी सघो था ऐं चांवर विझण महिल मां हिन जो लूणु वरी चखंदसि त चांवरनि जे हिसाब सां पूरो आहे या न, छो त मूं वटि यखनी आहे तो उनमें थोड़ा लूण पियल आहे। अच्छा, अगर आप वेजिटेरियन हैं, अगर आप चिकन नहीं खाते तो आप इसमें ये यखनी नहीं डालें। यखनी की जगह पे सादा पानी डालेंगे तब भी ये उतना ही मज़ेदार पुलाव बनेगा। तो अभी इसको मैं थोड़ी देर पकाऊंगी। ठीक है, जेकॾहिं तव्हां वेजिटेरियन आहियो, तव्हां चिकन न खाईंदा आहियो त तव्हां भले न विझो यखनी। ये मूं वटि आहे इन लाइ मां विझां थी। जेकॾहिं न आहे या तव्हांखे न आहे खाइणी त तव्हां न विझो, पर जेके वेजिटेरियन न आहिनि, चिकन खाओ था पर यखनी तव्हां वटि न आहे त का ॻाल्हि न आहे, पुलाव ई पोइ मज़ेदार ई पचंदो। मूं वटि पियल आहे इन करे मां हिनखे इस्तेमालु थी कयां। त जॾहिं असां जीअं सैंडविच ठाहींदा आहियूं या कंहिं बि ॿी डिश लाइ चिकन खे बॉइल कंदा आहियूं त पाणी बची पवंदो आहे न, पोइ उहो असां ईअं यूज़ करे सघंदा आहियूं। हाणे मां हिन में विझंदमि ही साबित गरम मसालो ऐं उन सां गॾु पटाटा। आलूओं को हम इतना भूनेंगे कि इसका जो पानी है मसाले में वो खुश्क हो जाए और मसाले का कच्चापन जो है वो ख़त्म हो जाए। पटाटा असांजा भुॼनि पिया। ही पुलाव ॾाढो मज़ेदार थींदो आहे ऐं असांजे घरनि में आमतौर ते मुंहिंजे ख़्याल में सिंधी ॻाल्हाइण वारनि खां अलावा बि हर घर में पटाटनि जो पुलाव पचंदो रहंदो आहे, छो त ॿार बि शौक़ सां था खाइनि। अच्छा, इसके साथ मैं सर्व करूँगी इस आलू के पुलाव के साथ शामी कबाब और रायता। मां हिन सां शामी कबाब ऐं रायतो जेको आहे सर्व कंदमि। तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां हिन सां जेको बि सर्व करणु चाहियो, तव्हांजे घर जा भाती जेको पसंदि कनि तव्हां उन हिसाब सां कमु कयो। अच्छा, सुरह जीरी एंड सावा मिर्च मूँ तव्हांखे कोन ॾेखारिया आहिनि, ये मैंने आपको नहीं दिखाए थे, अभी मैंने रखे निकाल के। ये स्याह ज़ीरा, इसको पुलाव ज़ीरा भी कहते हैं। ठीक है, ये
हमारे सिंधी पुलाव में या सिंधी बिरयानी में लाजमी डलता है, इसके बगैर उसका टेस्ट कंप्लीट नहीं होता। और हरी मिर्ची हैं, ये दोनों चीज़ें मैं दम में शामिल कर दूंगी चावलों में। ही सुरह जीरी घणी आहे, एतिरी कोन विझंदमि, थोड़ी इन खां घटि विझंदमि, अधु विझंदमि हिन जो। सो असांजी सिंधी पुलाव में या चांवरनि में बिरयानी में जेसिताईं असां सुरह जीरी न विझूं त ॼण असांजो खाधो कंप्लीट न हूंदो आहे। ही हाणे मुंहिंजा पटाटा चङी तरह भुॼी विया आहिनि, हिन जो पाणी ख़ुश्क थी वियो आहे। हाणे हिन में मां विझंदमि दही। इस वक्त हम इसमें दही डालेंगे। ये 3 खाइण वारा चमचा 3 टेबल स्पून दही हुई। दही विझी असां इनखे चङी तरह भुञंदासीं। इतना भुनेंगे अब कि दही का पानी खुश्क हो जाए। ये ॾिसो हिनखे मूं पचायो, दही जो पानी तकरीबन खुश्क थी चुको आहे, ऑयल अलग आहे। हाणे असां हिन में विझंदासीं यखनी। अब मैं इसमें यखनी डाल रही हूँ। अगर आपके पास यखनी नहीं है तो आप सादा पानी डालें। अगर आप यखनी नहीं डालना चाहते, चिकन नहीं खाते, तो भी आप इसमें सादा पानी डालें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाँ मैं हिनखे ढके एतिरो पचाईंदमि थोड़ी देर। इसको मैं 6-7 मिनट ढककर छोड़ दूंगी ताकि अच्छी तरह उबल जाए और आलू थोड़े से आधे गले हो जाए। जब ये अध गले हो जाएंगे तो मैं इसमें फिर चावल डालूंगी। ठीक है, थोड़ी देर मां हिनखे ढक ॾेई पचायां थी, जीअं पटाटा मुंहिंजा अध गरिया थी वञनि। उन खां पोइ असां हिन में चांवर विझंदासीं। पटाटा बॉयल थियनि पिया, आलू उबल रहे हैं मेरे। अच्छा, एक चीज़ और मैं आपको बता दूं, चावलों का पानी मैं आपको नहीं बता सकती कि कितना डालेंगे, क्योंकि जब नए चावल होते हैं वो कम पानी में पकते हैं, पुराने चावल ज़्यादा पानी में पकते हैं। ठीक है, तो वो आपको पता होना चाहिए कि नए और पुराने चावल का उसकी पहचान ये होती है। एक तो स्मेल आप करेंगे, सूंघे उसको, पुराने चावल से पुरानी सी स्मेल आती है, नए से नहीं आती। दूसरे जो नया चावल होता है वो बिल्कुल सफ़ेद चमकता हुआ होता है, जो पुराना होता है वो ऑफ वाइट और थोड़ा कलर में मैला सा होता है। तो पुराना चावल ज़्यादा पानी लेता है, नया चावल कम पानी लेता है। चांवरनि जी सुञाणप इहा आहे। पाणी जी माप मां तव्हांखे नथी ॿुधायां। नओं चांवर हमेशह घटि पाणी में पचंदो आहे, पुराणो चांवर घणे पाणी में पचंदो आहे। पुराणे चांवर जी सुञाणप इहा आहे त हिकु त उनखे सूंघी ॾिसो त उन में स्मेल जेका हूंदी पुराणी हूंदी, रखियल, ऐं ॿियो त उनजो रंग बि थोरो मेरो ऐं ऑफ वाइट हूंदो आहे, डल। पर जेको नओं चांवर हूंदो आहे उन में हिकु त पुराणे जी स्मेल न हूंदी आहे, ऐं ॿियो उहो अछो हूंदो आहे, चमकीलो, ब्राइट अछो। ठीक है, सो वो हाँ तव्हां पाण ॾिसी वठो। तव्हां वटि अगरि नवां चांवर आहिनि त पाणी घटि विझो, ऐं अगरि पुराणा चांवर आहिनि त उनमें थोरो पाणी वधीक पवंदो। ही तक़रीबन 5-6 मिंट मूं हिनखे बॉयल कयो आहे। हाणे मां हिन में चांवर विझंदसि, पर हिकिड़ो तव्हांखे कुझु ॿियो ॾेखारणु चाहियां थी। ये मुंहिंजी भाइटी आहे ईशल, हिन जो बि पंहिंजो यूट्यूब चैनल आहे, उहो आहे ईशल रिज़ जे नाले सां, ऐं हीअ पंहिंजे फेवरेट टॉपिक्स ते वीडियोज़ ठाहींदी आहे। ये मेरी भतीजी है जो मुझे सबसे ज़्यादा प्यारी है। इसका अपना चैनल है ईशल रिज़ के नाम से, और ये अपने फेवरेट टॉपिक्स पे जो है वो वीडियोस बनाती है। तो अक्सर जब मैं यहाँ पे कुकिंग कर रही होती हूँ तो ये साथ आके मेरे खड़ी हो जाती, तो आज भी यहाँ पे खड़ी है। अभी मैं इसमें चावल डाल रही हूँ। हाँ असां हिन में विझंदासीं चांवर। अच्छा, हिकिड़ो त यखनी में मूं वटि लूणु हुयो पहिरीं, ठीकु आहे, ऐं तंहिंजे करे मां हिन में लूणु घटि विधो, ऐं हाणे मां चांवर विझी पोइ टेस्ट कंदमि त लूणु केतिरो आहे। ॿी ॻाल्हि त जंहिं पाणी में चांवर पिसाया आहिनि इहो पाणी बि मां चांवरनि में विझंदमि। दाल या चांवर जॾहिं बि भिॼाईंदा आहियूं त असां जेको पाणी जंहिंमें भिॼाईंदा आहियूं उहो बि असां ज़रूरु हिन में शामिलु कंदा आहियूं, उहो हारींदा न आहियूं। ठीकु आहे, सो हिननि इस पानी समेत मैं ये चावल अपनी देगची में डाल रही हूँ। चांवर मां हिन विझी छॾिया आहिनि। चांवरनि सां गॾु मां हिनखे 2 सावा मिर्च विझां थी। अब इसको ढक्कन में पकाऊंगी, और जब पानी आधा रह जाएगा तब हम इसमें स्याह ज़ीरा डालेंगे। ठीक है, असां हिनखे चेक था कयूं। तव्हां हिन जी शिकिल मां पानी जो अंदाज़ो लगाए था सघो। मुंहिंजा पुराना चांवर आहिनि, मूं हिन में घणो पानी विधो आहे। आप अंदाज़ा लगा सकते हैं, मेरा चावल जो है वो पुराना है, तो इसमें मैंने थोड़ा पानी ज़्यादा डाला। अब इसमें ये स्याह ज़ीरा डाल रही हूँ। ही पुला जीरी मां हिन में विझां थी, थोड़ी मूं बचाए छॾी आहे छो त ये घणी हुई। हिन में हिकिड़ो फुल भरियल टी स्पून, एक भरा हुआ टी स्पून छोटा चाय का जो चम्मच होता है वो मैंने तकरीबन इसमें डाल दिया है। इसको ढककर हम पकाएंगे यहाँ तक कि इसका पानी खुश्क हो जाए। ही फुल बाहि ते मुंहिंजा चांवर पचनि पिया। हाणे हिनखे चेक था कयूं।
ये हाणे दम के लिए चावल तैयार हैं। ठीक है, ये आप देख लें इसमें कितना थोड़े थोड़े से बबल्स निकल रहे हैं पानी के। इस वक्त हम इसको दम पे लगाएंगे। बीच में नमक मैंने चख लिया था, थोड़ा सा कम था तो मैंने ऐड कर लिया। ठीक है, हिनखे असां हीअं सिधो करे विच में लूण मूण टेस्ट कयो थोड़ो घटि हो त हिनखे मां थोड़ो शामिल कयो। तव्हां पंहिंजे ज़ाइके जे हिसाब सां विझंदव। तव्हां ॾिसो हिन में थोड़ो फुड़ पानी जी बाक़ी आहे, घणो पानी न, हल्को। हाणे मां हिनखे दम ॾियां थी तक़रीबन 10-12 मिनट, घटि में घटि 12 मिनट, वधि में वधि 15 मिनट। असां हिनखे दम ॾेई थोड़ी देरि खां पोइ चेक कंदासीं। मूं तव्हांखे ॿुधायो त मां कबाब ऐं रायते सां गॾु ही पुलाउ सर्व कंदमि त मुंहिंजा कबाब पचनि पिया। हाणे असां अचूं था पंहिंजे पुलाउ ते। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं तक़रीबन 13-14 मिनट मूं हिनखे दम ॾिनो आहे। तव्हां ॾिसो चांवर केॾा माशाल्लाह सुठा अलॻि अलॻि ऐं खुलियल हिकिड़ा दाणनि वारो पुलाउ पको आहे। तो हमारा ये पुलाउ रेडी है। देगचा मेरा भाग रहा है क्योंकि एक हाथ है मेरा। ठीक है, तो ये पुलाउ रेडी है। मुझे उम्मीद है तव्हांखे रेसिपी वणी हूंदी। अगर तव्हांखे वणी हुजे तो तव्हां लाइक कयो, वीडियो शेयर कयो, कमेंट कयो कुछ चवणो आहे त, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, खाधो हमेशह प्यार सां पचायो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां असां ज़रूरु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।